अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं है प्रिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई के ज़ाती डॉक्टरनि ताईं पहुच जो हुकुम ॾेई छॾियो। पुटनि सां राब्ते लाइ टेलीफोनिक सहूलियत फराहम करण जो बि हुकुम। चीफ जस्टिस जय आफरीदी चयो आहे त हुकूमत सुठे मूंड में आहे। बानी पीटीआई खे ॿारनि सां राब्ते लाइ टेलीफोन जी सहूलियत मिलणु घुरिजे। वो हिन वक्त स्टेट कस्टडी में आहे। हिन समय ते समूरनि कैदियुनि खे हिकु जहिड़ी सहूलियतूं मिलणु घुरिजनि। चीफ जस्टिस पंहिंजे रिमार्क्स में वधीक चयो आहे त इहो न चवंदासीं त बानी पीटीआई खे वधीक सहूलियतूं ॾिनियूं वञनि। समूरनि कैदियुनि सां हिकु जहिड़ो सुलूक थियणु घुरिजे। बांग्लादेश में शेख हसीना वाजिद जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण बाद पहिरियों भेरो आम चूंडो। 50 पार्टियूं मैदान में। बीएनपी ऐं जमायत इस्लामी विच में चोटीअ जो मुक़ाबिलो। 300 पार्लियामेंटी सीटनि लाइ पॉलिंग 12 करोड़ 70 लख खां वधीक वोटर वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। कराची में एशिया पैसिफिक शेल्टर एंड सेटलमेंट फोरम जी तकरीब 41 मुल्कनि जा 600 वफ़द शरीक। ख़ातून अवल ऐं एमएनए आसफा भुट्टो ज़रदारी जी भी शिरकत। इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर प्रादुली शाह चयो आहे त बोर्ड में सिंध जो वॾो हिस्सो मुतासिर थियो हो। बोर्ड जे वक़्तु बिलावल भुट्टो ज़रदारी समूरो ध्यानु मुतासिरनि ते ॾिनो। मुतासिरनि जी बहाली लाइ घरनि जी तामीर जो मंसूबो शुरू कयो वियो। इसराइली वज़ीर आज़म बाज़ाब्ता तौर ट्रंप जी गज़ा बोर्ड ऑफ पीस में शामिल। नेतन्याहू जी वॉशिंगटन में अमरीकी सदर सां मुलाक़ात। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त नेतन्याहू खे ॿुधायो आहे त ईरान सां मुआहिदो तरजीह आहे। ईरान गुज़िरियल भेरे डील न कई त मिडनाइट ऑपरेशन कयो वियो। हाणे ॾिसो त ॻाल्हियुनि जो नतीजो कहिड़ो थो निकिरे।